नाज़रीन, हैदराबाद वेझो टंडो केसर लिंक रोड ते पुलिस ऐं हथियारबंदनि विच में मुक़ाबलो थियो आहे। पुलिस 6 ॾोहारियुनि खे मारण जी दावा कई आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे सलीम मला। जी सलीम, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, हैदराबाद पुलिस मुबैना मुक़ाबले में 4 ॼणनि खे जेको आहे ॾोहारियुनि खे मारण जी दावा कई आहे। टंडोजाम भरिसां पुलिस ऐं मुबैना फोरन विच में मुक़ाबले दौरान 4 ॼणा मारिजी विया आहिनि, जॾहिं त पुलिस जे चवण ते 3 ॼणा फरार थियण में कामयाब थिया आहिनि। पुलिस मूजिबि 3 अप्रैल ते मीरपुर फास्ट खां हैदराबाद ईंदड़ बस जे मुसाफ़िरनि खां पुरकंदड़ फोरन जी मौजूदगी जी ॻुझी इतला ते पुलिस टंडो केसर लिंक रोड ते पहुती, जिते जवाबदारनि पुलिस ते फायरिंग शुरू करे ॾिनी। पुलिस जो चवणु आहे त पुलिस पे जवाबी फायरिंग कई, जंहिंजे दौरान काफ़ी देर ताईं फायरिंग जो जेको सिलसिलो हुयो उहो हलंदो रहियो ऐं वधीक नफ़रीब तलब कई वई। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान 4 ॼणा मारिजी विया आहिनि, जिन जा लाश पोस्टमार्टम जे लाइ सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कया विया आहिनि। लाशनि खे टंडोजाम, राहौकी ऐं टंडो यूसुफ थाणनि जे SHO जी निगरानी हेठि अस्पताल आंदो वियो। मारिजी वियल जवाबदारनि जी सुञाणप अब्दुल कुदूस लाशारी, असद बोज़दार, अब्दुल जबार सब्ज़ोई ऐं इरफान बुलेदी तौर कई वई आहे। पुलिस मूजिबि उन्हनि जवाबदारनि ते कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ थाणनि ते पुर ऐं ॿियनि ॾोहनि जा केतिरा ई केस दाख़िल आहिनि। पुलिस तरफ़ां जारी कयल क्रिमिनल रिकॉर्ड मूजिबि अब्दुल कुदूस लाशारी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ज़िलनि में 12 केस, असद बोज़दार ख़िलाफ़ कराची जे 3 थाणनि ते 3 केस, अब्दुल जबार सब्ज़ोई ख़िलाफ़ 4 केस ऐं इरफान बुलेदी ख़िलाफ़ 3 केस दाख़िल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान कुल 7 जवाबदारनि पुलिस ते फायरिंग कई, जिन मां 4 ॼणा मारिजी विया, जॾहिं त 3 ॼणा फरार थी विया आहिनि, जिन जी ॻोल्हा लाइ कार्रवाई जारी आहे। जी सलीम, अवां जी महिरबानी।